सर असांजो इहो ई मुतालबो आहे त रोड जेको ठहे थो पियो हाणे हे रोड वधायो अथनि घणो बहरहाल तक़रीबन 44-45 फुट आहे या 50 फुट आहे केतिरो बि आहे XYZ ठेकेदार जेके आहिनि असांजे ज़मींदारनि जी वंगार पिया वहनि असांखे 110 फुट ॿुधाए करे चवनि था त मतिलबु की स्कूल खे बि असां डिस्ट्रॉय कयूं हिकु दफ़ो ऐं हिन जे स्टाफ खे बि नुक़सानु पहुचाए पोइ वाटर कोर्स तां असां ज़मींदारनि खे आसानी सां कढी ॾियूं ऐं असां बि अल्हम्दुलिल्लाह पढ़ियल लिखियल आहियूं सॼी ख़बर आहे असांखे त केतिरी रोड जो टेंडर आहे छा माप आहे ऐं इन जे करे असां अॼु पंहिंजी टीम घुराईसीं इन जे लाइ असांजो आवाज़ु मथे पहुचायो वञे SSP ताईं ऐं जेको आहे सो त जेके असांजा टेंडर होल्डर आहिनि या असांजी गवर्नमेंट आहे उनखे ख़बर हुजे त बाबा असांखे रोड में कंहिं बि रुकावट हुजण जी काई बि असांजी कोशिशि न आहे बाक़ी असां जेके रुकावट कयूं था पिया त असां वाटर कोर्स खे बिल्कुलु असां हितां गुज़रणु कोन ॾींदासीं हाणे जेसि ताईं हुयो महिरबानी वॾनि जी सां ॾिनल हुयो असां वणणु ॾिनोसीं पिए हिन वक़्तु जेकॾहिं गवर्नमेंट उन शइ खे डिस्ट्रक्शन उन में आहे त उन में असां कोन ठीको खयोंसीं जो असां ज़रूरु वाटर कढी ॾियूं बाक़ी इहो असांजो चवणु इहो आहे त ठेकेदारनि ते बि नोटिस वरितो वञे ऐं असांजे ज़मींदारनि ते जेके ज़ाहिर गैर क़ानूनी शइ हिकिड़ी कढनि था पिया हिकिड़ी शइ तव्हां असांजे सर्वे नंबर में ई न आहे उन सर्वे नंबर असांजे सर्वे नंबर जो वाटर ऑलरेडी असांजी सर्वे नंबर में मौजूदु आहे ऐं ॿियो बि साॻी सर्वे नंबर मां कढणु चाहिनि था ईअं असां हरगिज़ कमु थियणु ॾींदासीं ऐं असांखे ॿारनि जी तालीम जो बि ख़्यालु आहे स्कूल असांजी में 140 ॿार पढ़नि था पिया उहा स्कूल खे माना असां तबाह करे हिननि खे वाटर कोर्स कढी ॾियूं ईअं हरगिज़ कोन थींदो असां पंहिंजो रोज़गारु ख़तमु करे हुननि खे असां रोज़गारु फ़राहम कयूं या उन्हनि खे असां वाटर कोर्स कढी ॾियूं ईअं कोन थींदो पर हे वाटर तव्हां हिते रोड कढणु था ॾियो असांजो रोड जे लाइ को बि झल पल न आहे रोड जेतिरो आहे कढनि उनखां बाद में हितां पहिरियां वाटर जेको तव्हांजे साम्हूं आहे इहो वॾनि जो ॾिनल हुयो बाबति में सर्वे नंबर में बि न आहे सर्वे में असांजो पंहिंजो रोड निकितल आहे वाटर हाणे जेकॾहिं हे रोड में वञे थो पूरिजे थो उन में असां यको हिन जो सॼी उमिरि ठीको त न कयो आहे न हिकु वाटर पूरिजे हिननि खे ॿियो ॾियूं हितां जा ज़मींदार बासर आहिनि असांखे धमकाइनि था वाटर न ॾियो त तव्हांजे मथां घणो कुझु थींदो एक्शन थींदो एक्शन छाजे लाइ थींदो बाबा असांजे वॾनि जी मिल्कियत पंहिंजी आहे जेकॾहिं हाणे रोड ठहे थो रोड जे लाइ का बि हिननि खे झल पल न आहे रोड कढियो वञे वाटर असां हर गिज़ कंहिं क़ीमत मां हितां कढणु ईंदासीं तव्हां ॾिठो स्कूल बि साम्हूं मस्जिद पंहिंजी चकी लॻी पई आहे हाणे इहे तव्हां सामान सभु ख़तमु कयो असांखे वाटर ॾियो जेकॾहिं सरकारी तौरु हुननि जो वाटर असांजे मथां बीहे असां ॾियण लाइ तयारु आहियूं जॾहिं हिकिड़ी शइ सरकारी आहे हुनजी पंहिंजी ज़मीनुनि में ॾियूं पंहिंजनि में कढूं हुनखे पंहिंजो मिल्कियत प्यारियूं आहिनि असांखे जा हराम जूं आहिनि महिरबानी करे असां ख़बरदार कयूं था ज़मींदारनि खे सभिनीनि खे महिरबानी करे असांजे पासो छॾे वञो रोड क़िस्मत सां तव्हांजी वाटर पूरिजे थो तव्हां पंहिंजी क़िस्मत खे चओ बाक़ी न को महिरबानी करे असांखे न तंग कयो न ज़लील कयो न पाण तंग ख़्वार ख़राबु थियो महिरबानी करे असांजे मथे आवाज़ु पुॼायो सिंध गवर्नमेंट खे SSP सखर खे ख़ासि करे बासरनि सां ॻाल्हाए महिरबानी करे असांखे तंग न कयो वञे मसलो आहे वाटर जो लॻो पिया वाटर ज़ोरां तोरां कढंदा ज़मींदार वटि वारा लातियूं बि ॼाण केरे न रोड वारा माण्हू मुलुस करे रोड जी मशीनरी मुलुस करे ज़बरदस्ती असांखां रोड कढणु चाहिनि था ज़बरदस्ती असां रोड में इनकार असांजो न आहे रोड जी मशीनरी भले आहिनि उन्हनि जी मर्ज़ी आहे हिकिड़ो केस ठाहिण जो तरीक़ो गवर्नमेंट सां ॿधल आहिनि ज़मींदार आहिनि उहे गवर्नमेंट जे खाते में आहिनि उन जे करे चवंदा आहिनि कंहिं वकड़ में फसायूं पर असां इन जे लाइ मीडिया घुरायोसीं त मालूम हुजे रोड में असांजी रुकावट न आहे भले सिर वञे रोड असां वाटर असां न ॾींदासीं वाटर में असांजो नुक़सानु न थिए या असांजी भलाई लाइ ॾियूं वाटर उहो मसइलो ई न आहे असांजो नुक़सानु थिए थो ॿियो नंबर इन लाइ तव्हां घुरायो आहे महिरबानी करे असांजी मथे ताईं ॻाल्हि पहुचाई वञे